बिल्कुलु इबरत गुरू पारां सिंधी ثقافتي ॾींहुं मल्हाइण जे ऐलान खां पोइ इबरत न्यूज़ पारां बिटशा में सिंधी अजरक टोपी ॾींहुं भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। हिन सिलसिले में बिटशा प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि बिटशा में सिंधी अजरक टोपी पाए ख़ूब इबरत न्यूज़ सां मल्हायो। इन सिलसिले में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि चयो त सिंधी कल्चर डे असांजी तहज़ीब आहे, असांजी सूंहं, असांजी जान, असांजो शान आहे। इन्हनि चयो त असां हर साल जा हिन साल बि इबरत ग्रुप जे ऐलान खां पोइ इबरत न्यूज़ सां इबरत अख़बार सां असां जेको सो सिंधी ثقافتي ॾींहुं भरपूर नमूने मल्हाईंदासीं। ॿारनि स्कूल जे शागिर्दनि शागिर्दियाणनि भरपूर नमूने सां सिंधी अजरक टोपी पाए टेबलोज पेश कया, सिंधी गीत ॻाया ऐं सिंध अमर ऐं सिंध जी तहज़ीब खे यादि कयो। हिन सिलसिले में उन्हनि उहो बि ॻाल्हाईंदे चयो त असां सिंधी आहियूं, सिंधी आहियूं, सिंधी आहियूं। मोहम्मद आज़ान समूह सां गॾु मुस्तक़ीम समूह इबरत न्यूज़ बिटशा।